शहजादपुर मां ख़बर ईंदा हलो त शहजादपुर में संगावाती तकरार ता क़तल थियल बिन ॿाहिर जा लाश थाणे आॾो रखी धरणो। शहजादपुर में गुज़रियल ॾींहुं संगावाती तकरार ता क़तल थी वियल बिन ॿाहिरनि जा लाश थाणे आॾो रखी धरणो हयो वियो। वारसन गुलाम शबीर ज़रदारी ऐं मुराद अली जा कातिल गिरफ़्तार न थियण खिलाफ़ थाणे ऐं डीएसपी ऑफिस आॾो ॿिए ॾींहुं बि लाश रखी धरणो हयो। मक़तूलनि जी भाउ महरम ज़रदारी चयो त आसिफ टालपुर, अली नवाज़ गुल मोहम्मद उर्फ कमानी, सुकालो टालपुर ॿिनि ॼणनि खे क़तल कयो वियो। हिन इल्ज़ाम हयो त पिकेट ते ड्यूटी कंदड़ एहलकार सतार निज़ामाणी मुख़बरी कई। खून लोड़ण लाइ पुलिस ॻरी रिश्वत वरिती ऐं मुज़ाहिरनि पारां कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं लाश न खणण जो ऐलान कयो वियो। एहलकारनि थाणे जो दरवाज़ो बंदि करे छॾियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।